मुल्क में गुर्बत जेका आहे, गुर्बत जो रेशो जेको आहे उहो तमामु वधियल आहे ऐं जेके गुर्बत जी लकीर खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उन्हनि जो तादादु तमामु घणो। अहिड़ा मिसकीन अपी पाप बेसहारा बेवा ऐं अहिड़े क़िस्म जा बेआसरा माण्हू जंहिंजो को ओई वाई न आहे, को धणी धोकी न आहे ऐं उन्हनि खे जेको आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट जे तरफ़ां पैसा ॾिना पिया विया। हर 3 महीने में मुंहिंजे ख़्याल में 3000 रुपया। त हींअर जॾहिं गवर्नमेंट तहक़ीक़ात कई आहे, जॾहिं सर्वे थी आहे, जॾहिं उन जी इन्वेस्टिगेशन कई वई त उन में केतिरा ई अहिड़ा माण्हू करोड़पति लखपति अहिड़ा माण्हू जेके 1.5 लख 2 लख पघार महीने में खणनि था, उन्हनि जूं जेके घरवारियूं हुयूं उहे बि इहे पैसा वठंदियूं रहियूं। जेतोणीकि हुकूमत जे तरफ़ां सख़्तु एक्शन खणण जे करे उहे उन्हनि पैसा वापसि करे ॾिना आहिनि, पर हिकिड़े फ्रॉड जा, हिकिड़े धोखे जा, हिकिड़े ठॻीअ जा मुर्तकब थिया आहिनि। इन ई हवाले सां त जेकॾहिं सरहदीअ वारा, वस वारा, वॾी पहुच वारा, वॾे पैसे वारा, वॾनि बंगलनि वारा, आलीशान महलनि वारा माण्हू, सरकारी नौकरियुनि वारा माण्हू जिन जी लखनि में आमदनी आहे, उहे बि जेकॾहिं बुख जा चक हणनि, उहे बि जेकॾहिं ग़रीब नादार मिसकीन माण्हुनि जा पैसा जेके आहिनि जेकी शायदि कंहिं ग़रीब खे हक़ु मिले उहे खाइनि, त इहा हिकिड़ी सोच आहे त जितां बि लपो लॻे, जितां बि कुझु मिले उहो वठी वठिजे। ऐं इहो माण्हू नथा सोचनि त हिकिड़ो त ग़रीबनि खे हथियां ॾियणु खपे, पर जेकॾहिं माण्हू ॾेई नथो सघे त घटि में घटि उन्हनि जो हक़ु न खाए। त इन हवाले सां हींअर असां सां मौजूदु आहे स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो, जेकी बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा पैसा त इहे जेके वॾनि ऑफिसरनि जूं ज़ालूं पियूं वठनि या वॾी आमदनी वारा माण्हू पिया वठनि, इन बारे में जेका इहा सर्वे थी हुई त उहा सर्वे ग़लति थी। जेके हक़दार माण्हू हुया ऐं जेके अहिड़ियूं बेवा औरतूं हुयूं, जेके मिसकीन हुया, उन्हनि जा नाला बिल्कुलु बि न आया ऐं जेके हक़दार न हुया, जेके बंगलनि वारा हुया ऐं जेके वॾेरा हुया, सरदार हुआ, उन्हनि जी घर वारनि जा नाला आया ऐं उहे मतिलबु पैसा हिन टाइम वठी रहियूं हुयूं। त जॾहिं हाणे सर्वे थी त उन में इहो इहे शयूं सॼियूं ज़ाहिर थियूं। पहिरियां मतिलबु उहे वठंदा हुया, मतिलबु ज़ाहिरी तौरु न हुया, ज़ाहिर न पिया अचनि। जॾहिं असांखे ख़बर पवंदी हुई जिते पहिरियां इहे मतिलबु टपाल जे थ्रू पहिरियां पैसा ईंदा, उन खां पोइ वरी ATM जे थ्रू पैसा आया, ATM खां पोइ वरी जॾहिं उन्हनि स्टार्ट कयो त ईज़ी पैसा जे ज़रिए पैसा अचनि पिया। त जॾहिं के अहिड़ियूं लेडीज़ अचनि पई जेके गाॾियुनि मां लही करे बि इहे पैसा वठनि पियूं। जेका सर्वे त ग़लति थी, पर जेके माण्हू पैसा वठनि पिया उन्हनि खे शर्म अचणु खपे त जेके हक़दार हुया त उन्हनि जा पैसा उहे न वठनि, छो जो उहे जंहिंजी ₹1 लख पघार आहे, 2 लख रुपए पघार आहे, जेके एॾी प्रॉपर्टी वारा, उन्हनि जूं ज़ालूं जॾहिं वञी गाॾियुनि मां लही करे इहे पैसा वठनि पियूं त असांखे ॾिसी करे मतिलबु इलाही गुस्सो ईंदो हुयो त जेके हक़दार औरतूं जेके रोईंदियूं तड़पंदियूं वतन थियूं, जंहिंजो हक़ आहे उन्हनि खे मिलनि कोन पिया, ऐं जेके हक़दार न आहिनि उन्हनि खे जेके करोड़पति हुयूं, तव्हां यकीन कयो त अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके 2-2, 3-3 ज़मीन आहे जंहिं वटि, उन्हनि जूं ज़ालूं बि वञी करे पैसा वठनि पियूं। त उन्हनि खे न वठणु खपे, छो जो उन्हनि जो हक़ आहे उहे ॾियनि ग़रीबनि खे, न की इहे की उहे उन्हनि खां वठनि। गवर्नमेंट जो त चलो सर्वे जे दौरान उन्हनि खां त इहे इलाही ग़लति फ़ैसिला थिया, पर जेके वठंदड़ हुया उन्हनि खे त शर्म अचणु खपे त इहे न वठनि। ऐं इहे तमामु ग़लति हुयो जेके हक़दार जो हक़ खाई रहिया हुया। ॾिसो इहे ज़कात जा पैसा हुया, अगरि उहो 3000 या 4000 कंहिं ग़रीब जा खाइनि पिया त मां सम्झां पई उन्हनि जी जाइ ते उन्हनि जा लखें रुपया निकिरी पिया वञनि। इहे सम्झो हिकिड़े ठॻीअ जा फ्रॉड जा मुर्तकब थिया न, जेके ग़रीब नादार मिसकीन जो पैसो, यतीमनि जो पैसो, बेवाहिन औरतुनि जो पैसो, उहे वॾा ऑफिसर पिया खणनि। इहा छा सोच आहे त हिकिड़ो त पैसे वारो जेको आहे, सरहदीअ वारो जेको आहे, उहो त अथऊं ख़ैरु कढे, उहो त अथऊं नेकी करे, उहो त सख़ा करे, उहो त माण्हुनि खे अथऊं ग़रीबनि खे ॾिए। इहा छा सोच आहे? छा इहा बुख आहे या कहिड़े क़िस्म जी सोच आहे जो अहिड़े क़िस्म जा वॾा माण्हू, अहिड़े क़िस्म जूं वॾियूं हस्तियूं जेके आहिनि उहे बि माना अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो अमल करण ते मजबूर? ॾिसो बुख उन्हनि जी जेका हवस आहे न, त असां वटि अञा वधीक पैसो अचे, अञा वधीक, उहा उन्हनि जी हवस ख़तमु नथी थिए। त उहो जॾहिं उन्हनि खे ज़कात जो बि पैसो मतिलबु अगरि किथां मिले थो न, उहे चवनि था इहे बि असां वटि पैसा अचनि, त उन्हनि खे इहा शइ अखियुनि ते उन्हनि जी बिल्कुलु पटी ॿधिजी वञे थी पैसे जे अॻियां। उन्हनि खे इहा शइ नज़र नथी अचे त असां कंहिं ग़रीब जो, कंहिं यतीम जो, बेवा जो असां हक़ खाई रहिया आहियूं। इन्हनि में केतिरा ई मतिलबु एजुकेशन खाते सां बि लाॻापियल वॾा जेके आहिनि कॉलेजनि जा जेके आहिनि प्रिंसिपाल, कॉलेजनि जा प्रोफेसर,
19 ग्रेड जा 18 ग्रेड जा 17 ग्रेड जा इहे जेके आहिनि वॾा वॾा ऑफिसर माना वठनि पिया। तव्हां इन जे बारे में छा चवंदो त इन्हनि जे मथां कहिड़ो एक्शन थियणु खपे? बिल्कुलु इहो अगरि हुकूमत इन्हनि खां पैसा वापसि वठे पई त तमामु सुठी ॻाल्हि आहे, ताकी इहो ॿियनि जे लाइ बि हिकु सबक़ु आहे ऐं थियणु खपनि बि, छो जो इहे जेके हक़दार जा आहिनि उन्हनि खे मिलणु खपनि। ऐं इहो जेके तव्हां ॿुधायो टीचर्स हुया, लेक्चरार्स हुया, 18 ग्रेड जा 20 ग्रेड जा ऑफिसर्स, उन्हनि जी मिसिस वञी करे गाॾियुनि मां लही करे पैसा वठनि पियूं, त उन्हनि खे उन वक़्तु ख़्यालु न पियो अचे त इहे ग़रीबनि जा पैसा आहिनि। जॾहिं हाणे हुकूमत इन ते एक्शन खयो आहे त उहे चवनि था असां सां ग़लति थी रहियो आहे। मां चवां थी ग़लति न थी रहियो आहे त इन्हनि खे सज़ा मिलणु खपे, छो जो ग़रीब जो हक़ु खाइणु उन्हनि खे ख़बर पए त एतिरो आसान न आहे जीअं उहो खाई रहिया हुया। ऐं ॿी ॻाल्हि त गवर्नमेंट जॾहिं इहा सर्वे कई हुई त सर्वे जे दौरान इहे शयूं मतिलबु ॾिठियूं वञनि ऐं सर्वे बि मां जॾहिं थी हुई त उहा बि सियासी बुनियाद ते सर्वे थी हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि सर्वे कराई, उन्हनि बि भई मनपसंदि माण्हुनि जे मतिलबु जे नाला ॾिना हुया, त हाणे उहे शयूं साम्हूं नज़र अची रहियूं आहिनि त इहे मतिलबु जेको पीपल्स पार्टी गवर्नमेंट में इहे ग़लति कमु थियो हुयो, जेके हक़दार हुया हक़ उन्हनि खे न मिलिया। ईअं न आहे त सभिनि खे न मिलिया, काफ़ी अहिड़ियूं औरतूं आहिनि जंहिंजो मतिलबु इहे 3000 4000 सां घर हली रहियो आहे ऐं जेके हक़दार न हुया उन्हनि खे बि मिली रहिया हुया। पर जॾहिं सर्वे थी, अगरि सर्वे सही थिया गवर्नमेंट जीअं हाणे वफ़ाक़ गवर्नमेंट इन ते एक्शन खयो, जेके वेरीफाई थिया जेके नाला जेके लेक्चरार्स हुया, टीचर्स हुया, 18 ग्रेड जेके ॾेरनि जूं ज़ालूं हुयूं वठी रहियूं हुयूं, त उन्हनि जा नाला गवर्नमेंट मुलाज़िम उन्हनि खां त पैसा रिकवर थियनि था। जेके वॾेरा हुया, जेके ॿिया सरमाएदार हुया, जेके उन्हनि जी मिसिस हुयूं, उन्हनि खां पैसा रिकवर कीअं कंदा, उन्हनि खां बि थियणु खपे। जीअं गवर्नमेंट मुलाज़िम वठे थो उनखे उन रिकवर कनि था त पैसा वापसि आहिनि था उनजे सैलरीअ जे थ्रू या कीअं बि, त जेके सरमाएदार आहिनि उन्हनि खां बि इहो पैसो वापसि थियणु खपे, उन्हनि खे बि इन जी सज़ा मिलणु खपे। इन जी सज़ा छा हुजणु खपे त जीअं ॿियो आईंदा कहिड़ो अमल न थिए ऐं ग़रीब जो हक़ु, मुस्तहक़ जो, ज़रूरतमंद जो हक़ु कोई न खाई? ॾिसो, उन जी लाइ बि सज़ा ज़रूरु हुजणु खपे, छो जो जॾहिं ग़रीब कोई बि ग़लती कंदो आहे त उनखे सज़ा मिलंदी आहे। जॾहिं कोई सरमाएदार कोई ग़लती कंदो आहे त उनखे सज़ा कोन थी मिले। ऐं जीअं हुननि खां पैसा त वापसि थी रहिया आहिनि, उन्हनि सां उन्हनि खां गॾोगॾु उन्हनि खे सज़ा बि मिलणु खपे, त ताकी उन्हनि खे ॿियनि जे लाइ इहो सबक़ु हुजे त आईंदा कोई बि जेको आहे मुलाज़िम कंहिं ग़रीब जो हक़ु न खाई सघे। पोइ भले उन्हनि खे जॉब उन्हनि जी ख़तमु करी वञे या कंहिं बि तरीक़े सां उन्हनि खे पनिश ज़रूरु मिलणु खपे। असां सां मौजूदु आहे कोडी जी तालुके सां तालुक़ु रखंदड़ MPA पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां लाॻापियल मुनवर हुसैन वसाण। बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा हुया त उन में चवंदा 19 ग्रेड 20 ग्रेड जा ऑफिसर उन्हनि जूं ज़ालूं बि उहे पैसा वठंदियूं रहियूं ऐं माना हाणे उन्हनि ते जेको आहे उन्हनि उहे पैसा वापसि बि कया आहिनि। पर छा इन अमल खे तव्हां मां ॾिसो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम इहा हिकिड़ी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी निशानी आहे ऐं ताहयात रहंदी। हुननि केतिरियूं साज़िशूं कयूं, इन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो चेंज करे एहसास प्रोग्राम ॼाणण जी कोशिशि कई वई। जेके 19 ग्रेड जा हुया या जेके 17 ग्रेड जा या जेके ज़िमीदार हुया जंहिं इन्हनि वरितो आहे, मां मञा थो उन्हनि खे सज़ा अचे। उन्हनि खां बिल्कुलु इहो असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़ुफ़ आहे, उहा ग़लती उन्हनि ऑफिसरनि जी जंहिं इन्हनि खे उन्हनि इनकम सपोर्ट प्रोग्राम जंहिं सर्वे कई या जंहिं कई उन्हनि जी ग़लती, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा ग़लती न आहे। हुननि इहो ॾिनो त हू हिकिड़ी टीमूं ठाहिनि त बाबा ही तव्हां असांखे सर्वे करे ॾियो। उन में जंहिं इन में सर्वे में ग़लति कयो आहे उनखे सज़ा ॾिनी वञे, उहा सज़ा जे लाइक़ु आहे। हिन ग़रीब मुस्तहक़ माण्हू जो जंहिं पैसो खाधो आहे उनखे न बख़्शो वञे। ऐं मां चवां थो उहो जेको अगरि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा एतिरा जेके तव्हां ॻाल्हि कई थी वञे त 17 ग्रेड जो 19 ग्रेड जो आहे, इहे अगरि मसलन अगरि 1% आहे त उनखे सज़ा ॾिनी वञे। ऐं जेके 8 लख माण्हुनि जा कार्ड खसिया विया आहिनि उहे वेरिफिकेशन करे ऐं उन जाइ ते ॿिया ग़रीब माण्हू खया वञनि, मुस्तहक़ माण्हू खया वञनि। जेका हिन वक़्तु बि जेका
एहसास प्रोग्राम लाइ उन्हनि सर्वे कराई, पर सर्वे जो उन्हनि जेके माण्हू नवां ॾिनल विया आहिनि उनजो हिकिड़े जो बि नालो न आयो आहे। जॾहिं हिकिड़े माण्हू जो बि नालो सर्वे में ईंदो त असां मञींदासीं त हीअ इमरान ख़ान ही नवां माण्हू न आहिनि। इहे ई पुराणा माण्हू जेके इनकम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा हुया, जेके खणंदड़ हुया, उन्हनि खे ई पैसा मिलनि था। उन्हनि में बि इहे ई मथियां जेके वफ़ा खां अचे थो कटौती करे परसेंटेज वठी उन में बि गोबियूं कयूं वयूं आहिनि। वरी ब्लेम असांजे सिंध गवर्नमेंट ते ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ते हणनि। हू ॾिसो त पाण केतिरियूं हुननि नाजाइज़ियूं कयूं आहिनि। तव्हां पाण ॾिसंदव त खंडु किथे पुगी हुई, डॉलर किथे पुॻो, उहे इंक्वायरियूं हुयूं, उहे इंक्वायरियूं अञा ताईं क्लियर नथी चुकियूं। छो त इहो उन्हनि जो सिर्फ़ु हिक ॿिए खे थ्रेड ॾियण लाइ हुयो त जीअं पाण में ठही हलूं। ऐं उहो ॾिसंदव तव्हां इहे ॿई जेके इंक्वायरियूं हुयूं इहे वरी पाण में जुट थी वेंदा, ठही वेंदा। इहा इंक्वायरी हिते ई पई हूंदी। असां सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सूबाई सिंध जो नाइब सदर इलाही बख़्श अनिल भट्टी साहब मौजूदु आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा हुआ तव्हांखे यकीन त वफ़ाक़ जॾहिं जांच कराई इन जी त उन्हनि में सवनि जे तादाद में बल्कि हज़ारनि जे तादाद में अहिड़े जेके वॾा वॾा ऑफिसर, वॾा माण्हू, वॾी ज़मीनुनि रखण वारा ऐं माना वॾी सरहदीअ वारा, उन्हनि जूं घरवारियूं बि जेको आहे पैसा वठनि पियूं। इन मुतलिक़ तव्हां छा चओ? असां अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं ऐं असां हिन जहान में असांजो जेको आख़िरी नबी आहे असां उन जा पोइ लॻायूं, ठीकु आहे। ऐं उहो असांजो आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा शख़्सियत हुई जंहिंजो सादिक़ ऐं अमीन हुजण जो जेको गवाही जेका आहे उन्हनि जा दुश्मन, उन्हनि जा मुख़ालिफ़ ऐं काफ़र बि ॾींदा ऐं पंहिंजूं अमानतूं साईंजनि वटि रखाईंदा हुया। सो असां उन्हनि जा पैरोकार थी करे ऐं असां जॾहिं पंहिंजा इहे अमाल, पंहिंजा अफ़ाल ॾिसूं था त असांखे शर्म थो अचे। उन्हनि हमेशह असांखे इन ई हिकिड़ी शइ जी पंहिंजो हिदायत कई, बार बार हिदायत कई त बाबा ग़रीब जेको आहे, मिसकीन जेको आहे, ख़ासि करे बेवा ऐं यतीम, उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। उन्हनि प्रैक्टिकली इहे शयूं करे ॾेखारियूं असांखे त बाबा यतीमनि जो उन्हनि ते हथु रखो, बेवाहनि जो जेको आहे ख़्यालु कयो, उन्हनि जा हक़ पाण त न खाओ पर कोई ॿियो बि उन्हनि जा जेकॾहिं हक़ खाए थो त उन्हनि जी बि तव्हां हिफ़ाज़त कयो। पर हिते असां जॾहिं पाण खे ॾिसूं था त असांखे शर्म थो अचे। असां पाण खे मुस्लमान सॾायूं था, असां पाण खे उन्हनि जा पैरोकार सॾायूं था ऐं असां हे जेके ऑफिसर, जेके सरमाएदार माण्हू, इन्हनि खे त हुननि खे ॾियणु खपे, हथों उन्हनि खे पंहिंजे खीसे में हुजणु घुरिजे। पर इहो हिकिड़ो माइंड सेट आहे, इहे हिकिड़ो ग्रुप आहिनि असां वटि जेके मुंहिंजे ख़्याल में इहे पार्टियूं जेके आहिनि न, तव्हांजो इन्हनि जे थ्रू ऑपरेट करनि थियूं हेठी लेवल ते। पार्टियूं वोट जे चकर में बिल्कुलु एग्ज़ैक्टली अहिड़नि माण्हुनि खे इस्तेमालु थियूं करनि। उहे माण्हू जेके आहिनि कंहिं हद ताईं हेठि मायुनि खे बि ॾियनि था, ग़रीबनि खे बि ॾियनि था, पर पोइ पाण बि उन मां फ़ाइदो वठनि था। छो जो लालची माण्हू आहिनि, उन्हनि जी लालच जो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त जंहिंजी 2 लख रुपया पघार आहे, तूं त ॾे अञा ग़रीबनि खे, तूं त अञा मिसकीननि अहिड़नि ग़रीबनि जी बजाए तूं पंहिंजी क़यामत कारी थो करे। हे जहान बि पंहिंजो विञाए थो, पंहिंजे बचनि जो बि विञाए थो, हो जहान बि विञाए थो, त तूं इन 1000 रुपए में मूंखे ॿुधायो त उन्हनि खे छा हासिलु थियो हूंदो। हाणे उन ग़रीब माण्हू जेकॾहिं का माई उन वक़्त में 2008 तव्हांजे जून में इहो स्टार्ट थियो हुयो, वर्ल्ड बैंक जेको आहे इहो स्टार्ट कयो हुयो ग़रीबनि जे लाइ, माना गुरबत जो जेको लेवल घटि थिए इन जे लाइ इहो प्रोग्राम स्टार्ट थियो हुयो। छो जो तव्हांजी कणिक ऐं खाधे पीते जूं शयूं पोयनि 30 सालनि खां वठी हिकदमि 2007-08 में एतिरी माना मथी लेवल ते अची वियूं जो माण्हू, ग़रीब माण्हू जेके हुया उहे सफ़ा माना खाइण पीअण खां वीचारा मजबूर थी विया हुन जे लाइ, पंहिंजे 2 वक़्त जे वेले जे लाइ। हाणे इहो प्रोग्राम स्टार्ट थियो 2008 जून में। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो
त उन वक़्तु जेका ग़रीब माई या को माण्हू जेकॾहिं उनखे मिलनि इहे पैसा त छा करे आहे उहा वीचारी पंहिंजो को अहिड़ी शइ वठे आहे को ॿकरी वठे आहे को जानवर वठे आहे को अहिड़ी किथे न किथे जॻह ते इन्वेस्ट करे आहे छो जो ॾिसो न इहे ग़रीब मायूं जेके हूंदियूं आहिनि इहे घरनि में इन्हनि खे एक्स्ट्रा पैसा न मिलंदा आहिनि इहे वरी इन्हनि जा पुट के उन्हनि खे पालींदा आहिनि कंहिंखे के उन्हनि जा भाइर उन्हनि खे मानी टिकी त मिलंदी आहे कपिड़ो लटो बि मिलंदो आहे काथो न काथो पर इहे हुननि जी हिकिड़ी माली मदद आहे उन तरीक़े सां मायूं जेके आहिनि ॻोठनि में कंहिं कुकड़ियूं पालियूं कंहिं ॿकरी पाली कंहिं अहिड़े नमूने सां उहो पंहिंजो जहान ठाहिनि आहे ऐं उन्हनि जो जेको आहे अॼु उहा छा पोज़ीशन में हुजे आहे जेकॾहिं उहो उन वक़्तु उहा माई जेका का शइ वठे आहे ऐं पंहिंजी जेका कंहिं शइ में इन्वेस्ट करे आहे हाणे हिननि माण्हुनि खे तव्हां ॿुधायो हिननि त पंहिंजी अयाशियुनि में विञाया हूंदा इहे पैसा तव्हां चेक कयो हे त तव्हां असां हिकिड़ो पहलू था ॾिसूं इन पंहिंजो केस जो पर इहो पेरा जेके आहिनि तव्हांजा मथे ताईं वेंदा ज़कात जा पैसा ई नथा छॾनि जेके ऐं उन्हनि जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि जूं घरवारियूं जेके आहिनि उहे एॾे लखे रुपया आमदनी हूंदे बि वञी इहे माना मुस्तक़नि जा वीचारनि बेवा औरतुनि जा पैसा पियूं वठनि त इहे सम्झो त पंहिंजे शोबनि में जिते ऑफिसर आहिनि 19 ग्रेड जा 18 ग्रेड जा 17 ग्रेड जा जिते हू प्रिंसिपल आहिनि जिते हू एग्रीकल्चर जा डायरेक्टर आहिनि जिते हू मतिलबु इस्लामिया कॉलेज जा उस्ताद आहिनि जेके 17 ग्रेड जा त हाणे इहे सम्झो त ॿिया कहिड़ी न त पोइ करप्शन कंदा हूंदा जेके एतिरे ताईं बि नथा छॾनि मां उहा ॻाल्हि कयां पियो त तव्हां इन केस जो पाण हिकिड़ो पहलू ॾिठो आहे इहो जेॾी महिल अञा केस खुले त ख़बर पए इहे माण्हुनि जी तव्हां चेक त कयो इन्हनि जा अकाउंट त चेक कयो त इहे जॾहिं नौकिरियुनि में भर्ती थिया उन खां पोइ छा इन्हनि कयो आहे इहे न बिजली जा बिल भरंदा हूंदा न गैस जा बिल भरंदा हूंदा न जेको आहे इहे टैक्स ॾींदा हूंदा इन खां अलावा इहे माण्हू पंहिंजो जेके डिपार्टमेंट में तव्हां चवानी जेको आहे जेके तबाही कई हूंदी उहा त सॼी चेक कयो त इन्हनि माण्हुनि कंहिं हद ताईं मुल्क खे नुक़सानु ॾिनो आहे ऐं जेकॾहिं असां इन्हनि माण्हू अहिड़नि क़िस्म जे माण्हुनि खे अॼु बि सज़ा न ॾिनीसीं त इहे माण्हू अॻिते हली करे हाणे जेकॾहिं इहे बची विया न ऐं मूंखे इहो ॾाढो हिकिड़े क़िस्म जो ख़दशो आहे त इहे माण्हू हमेशह इहे केसिस खुलंदा आहिनि पर उनजो रिज़ल्ट कुझु न ईंदो आहे ग़रीब फांसी थो पए बाक़ी मिसकिन फांसी थो पए हिननि माण्हुनि खे बचाइण वारा बि खोड़ हे पाण बि जेको आहे हिननि जा हथ ड्रिगा हे किथे न किथे वञी करे पाण बचाए वेंदा पर वरी जेको आहे इहे अॻिते जेकॾहिं अॼु बची विया त इहे अॼु खां माना जेको सम्झो त तव्हां छा इन्हनि खे छा सज़ा मिलंदी इन्हनि खां पैसा जेके आहिनि उहे ॾंड वटि था वञनि जेतिरा हिननि वरिता आहिनि पैसा उन्हनि खां अलावा हिननि खे सज़ाऊं अचनि ऐं ठॻीअ जो फराड जो बाक़ाइदे केस अमानत में ख़यान बाक़ाइदे अमानत में ख़यानत जो केस थिए ऐं इन खां अलावा इन्हनि सभिनीनि जी तस्वीरूं शाया थियनि नालनि सां त दुनिया खे ख़बर पए ऐं हिननि खे जेको आहे रुसवाई थिए त आईंदा जे लाइ कोई माण्हू अहिड़े क़िस्म जी हरकत न करे आख़िर जेके सर्वे करण वारा हुया जिन माना इहा लिस्टूं ठाहियूं या जिन इहे नाला ॾिना त उन्हनि जो ख़ुदि त उन्हनि जी बि माना जांच थिए न इन में हुननि जी बि ख़ुदि करप्शन हुई या छा चकर तव्हां इन जो पहिरों खणंदव त इहो मथे ताईं वेंदो नाज़रीन असां सां मौजूदु आहे अंजुमन ताजरान पाकिस्तान सिंध सूबे जो नाइब सदर लाला गफ़ार शेख बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे इन में वॾा वॾा जेके आहिनि पैसे वारा सरंदीअ वारा वॾा ब्यूरोक्रेट वॾा ऑफिसर उन्हनि जूं बि घरवारियूं पेजारनि मां लही करे वञी पैसा वठंदियूं रहियूं त तव्हांजो इहो छा ख़्यालु आहे त भई अहिड़े क़िस्म जा माण्हू जिन जे पैसे जी हबछ हिर्स लालच ख़तमु नथी थिए ऐं ग़रीबनि नादारनि मिसकिननि जे पैसनि खां बि नथा मुड़नि आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जेको आहे बेनज़ीर शहीद जे नाले सां ग़रीब माण्हुनि जे लाइ जेके बेरोज़गार हुया ग़रीब औरतूं हुयूं बेवाऊं हुयूं उन्हनि जे लाइ इहो प्रोग्राम सपोर्ट हिकिड़ो प्रोग्राम तरतीब ॾिनो पर उन में जेके कामोरा शाही जेकी करप्शन कई ऐं बेईमानी कई ज़कात जे पैसे जो मिसयूज़ कयो हीउ ज़कात जो पैसो आहे न ज़कात जो पैसो
मुस्तहिकीन जो जेके मुस्तहिक माण्हू उन्हनि जो हक़ आहे ऐं ज़कात जो पैसो जेको बि खाए थो को सरंदीअ वारो त उहो हिन दुनिया में बि बुछड़ो थींदो ऐं उनखे आख़िरत में बि अंजाम ॾाढो ख़राबु थींदो। मां इन में ज़िम्मेवार जेको आहे असांजे पीपुल्स पार्टी जे उन्हनि जेके आहिनि कर्ता धर्ता उन्हनि खे बि ॾींदुमि त उन्हनि जी जेकी सिलेक्शन हुई करप्ट ऑफिसरनि जी उहा बि उन्हनि जी सिलेक्शन ग़लति हुई। हिन प्रोग्राम में अहिड़नि कमनि ख़ैर जे कमनि में माण्हू नेक नियती सां जेको आहे सुठा माण्हू मुंतख़िब करे ईमानदार माण्हू मुंतख़िब करे, पर हिननि जेको आहे बेईमान टाइप माण्हू ऐं इन में मूंखे लॻे थो त थी सघे थो त हे बि कमीशन खाईंदा हुजनि जेके हिननि जी अथॉरिटी जिन अहिड़ा ऑफिसर रखिया जंहिंजे करे एॾी वॾी करप्शन थी ऐं असां वटि अञा माण्हुनि खे सपोर्ट थियण जे बजाय माण्हू ॼण मुहताज थींदा रहिया। इन तमामु घणो हिकिड़ो ॾुखो ईंदड़ अमल आहे ऐं गवर्नमेंट खे खपे त अहिड़नि ऑफिसरनि जो सुठे नमूने सां एहतसाब बि करे ऐं फुरियल क़ौमी नाणे जी रक़म वापसि कराई वञे। इहे जेके ऑफिसर जेके ॿ टे लख पघारूं था खणनि ऐं उहे इन बेवाहनि जे पैसनि मां बि न मुड़नि था, तव्हां सम्झो जिन उहिदनि ते वेठा आहिनि वग़ैरह त छा उते हो करप्शन न कंदा? ज़कात खातो जेको आहे ज़कात खातो आहे उहो करप्शन जे वर चढ़ियल आहे। उन जा जेके बि चेयरमैन रखियल आहिनि उहे टोटली जेके बि आहिनि हिकिड़ा मनपसंदि चेयरमैन रखियल आहिनि ऐं उहे ज़कात बि जेको आहे पुछी करे ॾींदा आहिनि त साईं ज़कात जेका पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे। हाउसिस जेके आहिनि जेके असां वटि हिकिड़ियूं माफ़ियाऊं ठही वियूं आहिनि उन्हनि जे मर्ज़ीअ सां इहे शयूं विरासत था कनि, जेको हिकिड़ो ॾाढो ग़लति अमल आहे। ज़कात जो पैसो सही नमूने सां इस्तेमालु थिए, मुस्तहिक माण्हुनि में इस्तेमालु थिए ऐं ज़कात जो ऑफिसर ऐं जेको चेयरमैन आहे उहो घटि में घटि जेको दीनी हिसाब सां असां मुस्लमान आहियूं उन किराइट एरिया में लहे त अहिड़ा ऑफिसर मुंतख़िब कया वञनि ऐं अहिड़ा चेयरमैन रखिया वञनि। जिन इहो माना ग़रीबनि जो पैसो खाधो आहे, मुस्तहिकनि जो, ज़रूरतमंदनि जो, बेवाहिन औरतुनि जो, त छा उन्हनि माण्हुनि खे सज़ा मिलणु खपे ऐं उन्हनि ते ठॻीअ जो फराड जा केस दाख़िल थियणु खपनि ऐं हुननि खे नाअहल बि करार ॾिनो वञे इन बेस ते त हू सालनि ताईं हिकिड़नि ईअं सम्झो त अपीपनि जा पैसा खाईंदा। जिन बि इहो कुधो कमु कयो आहे उन ते संगीन क़िस्म जा केस दाख़िल थियणु खपनि। फराड ऐं ठॻीअ में त तेॾी महिल ई बेल थी वञे हिननि जी न, हिकिड़े ॾींहं में कोर्टूं बेल थियूं खणनि इन्हनि ते संगीन क़िस्म जा केस दाख़िल थियणु खपनि ऐं इन्हनि जे लाइ बाक़ाइदे जेको आहे अहिड़ो को कयो जे ॿिया आईंदा जेके पोइते नसुल जेके ॾी सबक़ु पिराइनि ऐं अहिड़ो कुधो कमु न कनि। जेके ग़रीबनि जो हक़ खाइनि था जीअं इन्हनि ऑफिसरनि जहिड़े तरीक़े सां आहिनि मिसकिन औरतुनि जा ऐं इन्हनि जा माना पैसा खाधा आहिनि सालनि जा साल, त तव्हां इहो चाहियो छा त इन्हनि खे बि एक्सपोज़ कयो वञे, इन्हनि खे बि मंज़रिआम ते वंदो वञे, माण्हुनि इन्हनि जा चहिरा बेनकाब कया वञनि त हेॾा वॾी पैसे वारा सरंदी वारा माण्हू थी करे ऐं मिसकिननि जो अहिड़े तरीक़े सां लुट फुर कई अथनि, उन्हनि जा हक़ गज़ब कया अथनि। शरीफ़ माण्हू जो ख़ामोश रहणु ऐं बदमाश जी हौसला अफ़ज़ाई कंदो आहे ऐं शरीफ़ माण्हू जेको पंहिंजे शराफ़त जे उन लिबास में लिकियलु हूंदो आहे ऐं पाण खे जेको आहे साइड कंदो थो वञे, उन जे करे ई 2 नंबर माण्हू अॻिते ईंदा था वञनि। तंहिं करे अहिड़नि गंदनि माण्हुनि खे बिल्कुलु उनखे जेको आहे ज़ाहिर कयो वञे। उन्हनि जेको अहिड़ो घटिया अमल कयो आहे जे उन्हनि जी रस्ता रोक न थींदी त पोइ आईंदा ॿिया बि दीदा दिलेरीअ सां इहे कुधा कम कंदा रहंदा। असां सां मौजूदु आहे MQM सखर सां तालुक़ु रखंदड़ यूनियन काउंसिल टकर मोहल्ला जो चेयरमैन मोहम्मद यासीन। बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा पैसा हुया जेके ग़रीब नादार मिसकिन बेवा औरतुनि जा हुया, उहे ॾिसो था त करोड़पति ब्यूरोक्रेट वॾा वॾा ऑफिसर प्रोफेसर लेक्चरार वेंदे सरमाएदार जागीरदार उहे बि उन्हनि जी घरवारियूं बि वठंदियूं रहियूं लैंड क्रूज़नि तां लही करे ऐं ही माना मुस्तहिक माण्हुनि जा 2-2 हज़ार रुपया वठनि।
तव्हांजो छा चवणु आहे त इहो रवैयो जंहिं वक़्त में माण्हुनि ग़रीबनि जी मदद करणु खपे अहिड़े वक़्त में उन्हनि ग़रीबनि जो ई पैसो हड़प करणु इहो क़यामत आहे न, इहो छा आहे? इहो कोरोना वायरस इहो इन्हनि जी सूरत में अचे थो। जेका इहो माण्हू 19 ग्रेड जा ऑफिसर, 18 ग्रेड जा ऑफिसर, 17 ग्रेड जा ऑफिसर, इन ग़रीब माण्हुनि जा पैसा जेका आहिनि, जेका गवर्नमेंट मदद करे थी, कंहिं बि तरीक़े सां उन्हनि खे पुॼाए थी, इहे माण्हू खाई था वञनि। इन में नाली कंहिंजी आहे? मां चवां थो सभ खां वधीक नाली जेकी आहे नादरा जी आहे। छा था करनि वेही करे? हो छड़ो एसी कमरनि में वेठा आहिनि, बसि दादागिरी करनि था वेही करे, माण्हू खे परेशान करनि था। उनजो कमु आहे ॾिठो ॾिसणु, बाबा कंहिंखे मिले थो, कंहिंखे नथो मिले। माण्हू बुख ते मरनि पिया साईं। जेके पंहिंजे ॿारनि खे इहो माण्हू इहे 12,000 रुपए गवर्नमेंट मोकिले थी ॾे, बेवानि ॾे, ग़रीबनि ॾे, उहो खाई वञनि, ॿियो छा रहिजी वियो? मूंखे ॿुधायो। क्या इन्हनि खे छा सज़ा? सज़ा हिननि जी नौकरियूं थियणु खपनि, ख़तमु थियणु खपनि। इहे जेके एतिरो पैसो ई ज़कात जो नथा छॾनि, उहो बि खाइनि था, त इहे जंहिं उहिदनि ते वेठा आहिनि उते छा करप्शन? तव्हां पाण ॾिसो न, मां इहे वात सां छा चवां? मां हिननि खे त गवर्नमेंट फुल फ्लैज जेको बि हिन में आहे, नादरा खे बि ॻाल्हि करे भई तव्हां छाजे लाइ हिननि खे हाईलाइट कयो अथसि, छाजे लाइ हुन कंप्यूटर नाले विधो थी हुनजी ज़ालनि जो या हुनजो घर वारनि जो? छा थी करे वेही करे छा करनि था इहो? उनखे पूरी सज़ा मिलणु खपे। आइंदा जे लाइ कोई बि माण्हू अहिड़ी हरकत न करे। इहो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, माण्हुनि जी मदद करण जो महीनो आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ करण जो महीनो आहे। हिननि खे ख़ुदा जो ख़ौफ़ ख़तमु थियो आहे। तव्हां चाहियो था त इहे जिन बि बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वरिता आहिनि, करोड़पतिन, लखपतिन, इन्हनि जा नाला एक्सपोज़ कया वञनि, इन्हनि जा फ़ोटो शाया कया वञनि, इन्हनि खे मुआशिरे में माना पधिरो कयो वञे त हीअ आहिनि जेके ग़रीबनि जा ऐं मिसकीननि जा, बेवा औरतुनि जा ज़कात जा पैसा। साईं अल्लाह माफ़ करे, हिननि खे त गवर्नमेंट खे ईअं सम्झो कटहरे में आणणु खपे, कटहरे में, कि तव्हां अहिड़े ग्रेड ते वेठा हो, पंहिंजे ज़ालनि जे शनाती कार्ड ते हिन मिसकिन जा पैसा वठो था। इहे कहिड़ो पचाईंदो? किथे कंदो पैसा? मरणो न आहे या मरणो भुली विया? इहे अज़ाब बि तॾहिं आहिनि साईं, अज़ाब बि तॾहिं आहिनि। इहो दुनिया में लोफर माण्हुनि जी हौसले अफ़ज़ाई इन जे करे थिए थी त शरीफ़ माण्हू ख़ामोश रहनि था। उन्हनि जी ख़ामोशीअ जे करे गुंडनि खे, करप्ट माण्हुनि खे अञा वधीक हथी मिले थी। ऐं अफ़सोस जो मक़ाम आहे त हिते को ग़रीब, मिसकीन, नादार, बेपहुच थोरी बि चोरी करे थो, डबल रोटी खणे थो, का मानीअ जो हिकिड़ो गिरह खणे थो, त उनखे बाक़ाइदा जेल में वाड़ियो थो वञे, उनखे सज़ाऊं थियूं ॾिनियूं वञनि। पर वॾा जेके अमीर माण्हू आहिनि, सरमाएदार, जागीरदार, ब्यूरोक्रेट, उहे जेके आहिनि इन कानून जी जकड़ खां बची था वञनि। कंहिं ॾाहे जी हिकिड़ी चवणी आहे त हीउ कानून अहिड़ो आहे जंहिंमें नंढड़ी ग़रीब मख त फांसी थी पए इन कोरीअड़े जे ॼार में, पर ढॻो उनखे थूणा हणी निकिरी थो वञे। कैमरामैन शोएब पठाण ऐं जावेद गुंजो सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।